रद्द करण जी दावा कई है। पिराने थाने जी हद कचे वारे इलाके में पुलिस ऐं लोहारियुनि में मुक़ाबिलो थी पियो आहे। मुक़ाबिले दौरान पुलिस लोहारी अब्दुल हक नारेजो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP ख़ैरपुर अमीर सऊद मक्सी जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार लोहारी फुर चोरी ऐं पुलिस मुक़ाबलनि समेत संगीन ॾोहनि में घुरिबल हो। हुन चयो त गिरफ़्तार लोहारी वटां क्लाशनकोफ मैगज़ीन ऐं गोलियूं हथ कई वियूं आहिनि। संदसि चवणो त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार लोहारी खे इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया पिराले वेझो पुलिस मुबीना मुक़ाबले हिक लोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी ऐं हथियार करण जी दावा कई आहे। पिराले थाणे जी हद कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं लोहारियुनि में मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान पुलिस लोहारी अब्दुल हक नारेजो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। SSP ख़ैरपुर अमीर सऊद मक्सी जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार लोहारी फुर चोरी ऐं पुलिस मुक़ाबलनि समेत संगीन ॾोहनि में घुरिबल हो। तफ़सील मालूम कयूं था न्याज़ सोलंकी लाइन ते मौजूदु आहे। न्याज़ ॿुधाए थो त पुलिस पारां लोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। कहिड़नि केसनि में घुरिबल हो? जी तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त पिरालो थाणे जे हद कचे वारे इलाइक़े में पुलिस ऐं धाड़ियुनि में मुक़ाबिलो थियो। हिकु धाड़ियल अब्दुल हक नारे जो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। हथियार ऐं गोलियूं ज़ब्त कयूं वयूं आहिनि। गिरफ़्तार थियल धाड़ियल अब्दुल हक नारे जो केतिरे केसनि में घुरिबल हुई, जंहिंमें पुलिस मुक़ाबिलो मोटरसाइकिल चोरियूं ऐं बताखोरी। धाड़ियल अब्दुल हक नारे जे वटां हथ आयल हिकु क्लाशनकोफ ऐं हिकु मैगज़ीन ऐं ज़ख़्मी धाड़ियल खे सिविल ख़ैरपुर अस्पताल दाख़िल कयो। SSP अमीर सऊद मक्सी ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी जांच शुरू करे छॾी आहे। जी ठीकु आहे न्याज़, महिरबानी। मां तफ़सील तलब करे वरितो आहे। जंहिं दौरान हाउसिंग जी जारी